5 ॾींहं अॻु खॾड़ थाणे जे हद ॻोठ कुंबलीमा मां गिरफ़्तार कयल फंक्शन लीग अॻवान मोहब जमालीअ जे गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ जमाली बिरादरी ऐं फंक्शन लीग जे कारकुननि नवाबशाह प्रेस क्लब पारां सख़्त एहतजाज कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे जेको ॾिसण में अचे थो सियासी इंतकाम आहे। पेनाफ्लेक्स जेको आहे मुंहिंजी बनी ते उन ते मूं एतिराज़ कयो। उन खां पोइ जेको आहे इहो एक्शन खयो अथनि। पुलिस त इहो जेको आहे अॻे हफ़्ते खां वठी जेको आहे प्रेशर करे पई न। कल्ह बि जेको आहे इहा फ़ोन कई DSP सकरण ते तव्हां अचो साहब सां मिलो। असांजो आहे मुतालबो इहो ई आहे त जेको आहे ग़लति ॻाल्हि जेकी आहे उनखे ग़लति कयो वञे। कोर्ट सगोरी खे इहो असांजो अर्ज़ु आहे। ऐं पुलिस जेका हिकिड़ी इंतिज़ामिया आहे उहो सम्झो त हुननि जी सियासी विंग तौरु कमु करे रही आहे। ऐं असांजे आहे त पुलिस IG खे DIG खे अर्ज़ु आहे त इहे पंहिंजे पुलिस खे संभाले सभिनी जे लाइ बराबरि जा कानून इस्तेमालु करे सभिनी खे बराबरी जा करे फ़कीर मोहब जमाली मथां बिला जवाज़ कूड़ा मनगढ़ंत केस दाख़िल कया विया आहिनि। इहा हिकिड़े क़िस्म जी सियासी इंतकामी कार्रवाई आहे। पाकिस्तान मुस्लिम फंक्शनरी अॻवान फ़कीर मोहब जमाली जे ॻोठ ते हफ़्तो खनि अॻु में जेको पुलिस चढ़ाई थियो उन ते कूड़ा केस कया विया आहिनि। हे हिते जा उन जे लाइ त फ़कीर मोहब जे मथां जेको कूड़ा केस कया विया आहिनि उहे हटाए वञनि। असल हक़ीक़त इहा आहे त जमाली बिरादरी खे हरासमेंट करण लाइ जेको आहे सो ही फ़कीर मोहब ते प्रेशराइज़ कनि पिया फ़कीर साईं खे त वफ़ादारियूं बदिलाए। इहो त हरगिज़ न थींदो। फ़कीर मोहब साईं जेको आहे तो पीर साईं पघार जो हिकिड़ो होर आहे। होर कॾहिं वफ़ादारियूं बदिलाईंदा न। जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त असांजो मोहसिन फ़कीर मोहब ख़ान जमाली जे मथां कूड़ियूं FIR दाख़िल कयूं आहिनि। कूड़ियुनि FIR जी असां भरपूर मज़म्मत था कयूं। DIG नवाबशाह IG सिंध उनखां मुतालबो कयूं था त फौरी कूड़ा केस ख़त्म कयो वञनि। असां आला अफ़सरनि खे हाई कोर्ट खे सुप्रीम कोर्ट खे अपील था कयूं त इहो नाजाइज़ूं बंदि थियनि। हींअर अचानक सां उहे केस ज़ाहिर थिया आहिनि ऐं हींअर गिरफ़्तारी थी आहे छो थी आहे। असां जमाली बिरादरी कंहिं पार्टी सां तालुक़ रखंदा हुजूं असां इन लाइ पुरज़ोर एहतजाज कंदासीं ऐं इख़्तिलाफ़ कंदासीं। ऐं सियासी इंतकाम आहे। मां इहा ॻाल्हि क्लियर कंदो हलां त हिते नवाबशाह ज़िले में जेको बि माण्हू पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में अचे थो पीपल्स पार्टी भरपूर कोशिश करे थी त उनखे परेशान कयो वञे उनखे प्रेशराइज़ कयो वञे। मुतालबो कयो आहे जी सिंध खां ऐं वस वारनि खां त हिन जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराए मोहब जमाली खे फौरी आज़ादु करे जमाली बिरादरी ऐं फंक्शन जे कारकुननि मां बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन रफ़ाक़त आरे सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकली सिंध TV न्यूज़ नवाबशाह।